इते अवांखे हिक ॿी अहम ख़बर ॾियूं पिया। सखर में पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिक ॾोहारी मारण जी दावा कई वई। अवांखे ॿुधाई त मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप सुधीर लखण तौर थी आहे। लखण बिरादरी जो पुलिस मुक़ाबले ख़िलाफ़ गणगवाह ते एहतजाज रोड ब्लॉक कियो वियो आहे, जंहिं सबब नारेबाज़ी भी कई वई। सुधीर खे जुड़तो मुक़ाबले में मारियो वियो आहे। जांच करे इंसाफ़ कयो वञे, वारसनि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सखर में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप सुधीर लखण तौर थी आहे। लखण बिरादरी जो पुलिस मुक़ाबले ख़िलाफ़ एहतजाज रोड ब्लॉक कियो वियो आहे, नारेबाज़ी कई वई। सुधीर खे जुड़तो मुक़ाबले में मारियो वियो आहे। जांच करे इंसाफ़ कयो वञे, वारसनि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सखर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप सुधीर लखण तौर थी आहे। पुलिस पारां ॼाणाए पियो वञे लखण बिरादरी जो पुलिस मुक़ाबले ख़िलाफ़ गणगवाह ते एहतजाज करे रोड ब्लॉक करे नारेबाज़ी कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मोरडो महर खां। जी मोरडो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सखर पुलिस मुबैना मुक़ाबले में एक ॾोहारी जे मारिजी वञण जी दावा कई वई आहे। SHO साइट एरिया अमजद मुगल जो चवणु आहे त साइट थाणे जी हद में गिह मिल भरिसां ॾोहारियुनि ऐं पुलिस जे विच में जेको आहे मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुया, उन दौरान मुक़ाबलो थियो जंहिंमें ॾोहारी मारिजी वियो आहे। हुनजे साथियुनि जे गिरफ़्तारीअ लाइ पुलिस जे तरफ़ां हुन इलाइक़े खे कड़ो बि चाढ़ियो वियो आहे, पर हिन वक़्त ताईं हिकु ॾोहारीअ जे मारिजी वञण जी दावा कई आहे। मारिजी वियल ॾोहारीअ बाबति ॿुधायो वियो आहे त सुधीर लखण जे नाले सां हुनजी सुञाणप बि थी आहे ऐं साइट एरिया पुलिस जे मुबैना मुक़ाबले जे ख़िलाफ़ लखण बिरादरी जे तरफ़ां सखर शिकारपुर रोड ते गणगवाह वारे इलाइक़े में जेको आहे एहतजाज करे धरणो वियो आहे। टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं करे रोड जेको आहे बंदि थी वियो आहे। ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफिक में मुअतल थी वई आहे। एहतजाज कंदड़नि जे तरफ़ां इहा घुर कई वई आहे त पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल सुधीर लखण जो जेको लाश आहे उहो हुननि जे हवाले कयो वञे। हिन वक़्त बि जेको आहे एहतजाज जेको आहे जारी आहे। आबाद पुलिस ऐं मुज़ाहिरीन जे विच में रोड खोलण जे हवाले सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, पर एहतजाज जेको आहे लखण बिरादरी जे तरफ़ां हिन वक़्त बि जेको आहे जारी रखियो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी मोरो अपडेट करण लाइ।